विद्यार्थियों को अपने चरित्र के संदर्भ में किन बातों का ध्यान रखना चाहिए, आइए देखते हैं आज की वाणी में। जयराम जी की दिनांक 8 दिसंबर स्वामी लीलाशाह वाणी में आपका स्वागत है। आज का विषय है बच्चों का सुधार। स्वामी लीलाशाह महाराज जी ने कहा है कि विद्यार्थियों को चाहिए कि अपने चरित्र पर ध्यान दे। धन गया तो कुछ नहीं गया, स्वास्थ्य गया तो कुछ गया, परंतु चरित्र गया तो सब कुछ गया। अतः चरित्र ही है जो मनुष्य को उच्च बनाता है। सिनेमाओं से चरित्र बिगड़ता है, सिनेमाएं बंद हो जाएं तो राम राज्य हो जाए। जयराम जी की प्राचीन काल में बचपन से ही धार्मिक शिक्षाएं दी जाती थी। वे भी शूरवीर थे जो शेरों से लड़ाइयाँ लड़ते थे। रानी मदालसा जैसी माताएं बच्चों को त्याग की लोरियां देती थी। अब तो बच्चों को और भी डराया जाता है। जयराम जी की शास्त्र और सत्संग बताते हैं कि यदि अपना हित भलाई और कल्याण चाहते हो तो अपनी शक्ति के अनुसार धन पुण्य कर्मों में भले लुटाओ, परंतु पाप कर्मों में कोड़ी भी व्यय मत करो। जयराम जी की तारीख 8 दिसंबर स्वामी लीलाशाह वाणी में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे चरित्र सुधार। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त विद्यार्थियुनि खे घुर्जे त पंहिंजे चरित्र ते ध्यानु ॾियनि। धन वियो त कुझु की न वियो, तंदुरुस्ती वई त कुझु वियो, पर चरित्र वियो त सभु कुझु वियो। तंहिं करे चरित्र ई आहे जो मनुष्य खे बणाए थो। सिनेमाउनि करे चरित्र बिगड़े थो। सिनेमाऊं बंदि थी वञनि त राम राज थी वञे। अॻिले ज़माने में कचीअ खां ई धार्मिक शिक्षाऊं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। उहे सूरवीर हुआ जे शेरनि सां लड़ाई कंदा हुआ। राणी मदालसा जहिड़ियूं मावरूं ॿारनि खे त्याग जूं लोलियूं ॾींदियूं हुयूं ऐं हाणे एकारे ॿारनि खे हिसायो वञे थो। जयराम जी की शास्त्र ॿुधाइनि था त पंहिंजो भलो चाहियो था त पंहिंजी शक्ति आहे दान पुण्य करियो। जयराम जी की परवाह लीलाशाह वेठो आहा पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। शो कयां परवाह स्वामी वेठो आ पाणी भरींदो भंडार लीलाशाह वेठो आ। हाँ शो कयां परवाह लीलाशाह वेठो आ पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। शो कयां परवाह लीलाशाह वेठो आ पाणी भरींदो भंडार बाबल वेठो आ। पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। ओ मुखे परवाह काई नाए मुंहिंजो सतगुर वेठो आहे। ओ मुखे परवाह काई नाहे मुंहिंजो सतगुरु वेठो आहे। ओ मुखे परवाह काई नाहे स्वामी लीलाशाह वेठो आहे। ओ मुखे परवाह काई नाहे स्वामी लीलाशाह वेठो आहे। हो यो कुझ में गंदीदो आहे कंहिंखे पतो न पवंदो आहे। ओ यो कुझ में गंढींदो आहे कंहिंखे पतो न पवंदो आहे। आहे शाहन जो शाह सतगुर वेठो आ पाणी भरींदो भंडार सतगुर वेठो आ। ओ आहे शाहन जो शाह लीलाशाह वेठो आ पाणी भरींदो भंडार बाबल वेठो आ।